हाँ भाई असांजो सुबह सां पहिरियों कमु हुयो सखर वारो व्लॉग अपलोड करणो हुयो मूंखे छाकाणि कल्ह नेट सफ़ा ख़राबु पई हले उनजे करे सुबुह साण मां पहिरियों कमु इहो कयो सखर वारो व्लॉग अपलोड करे छॾियो आहे। इन में थोरी करेक्शन इहा कंदुसि त इहो व्लॉग जेको आहे मां फेसबुक ते अपलोड थो कयां यूट्यूब ते पहिरियां ई थियल आहे। अभी तुंहिंजो फाइनल जो ग्रुप कहिड़ो थी वियो आहे FYP जो? FYP में बिलाल हो ज़रिया वो ये भाई बिलाल तोसां तोखे कहिड़ो छा थो महसूसु थिए अविनाश सां गॾु रहंदे? ज़बरदस्त महसूसु थो थिए पर माना अफ़सोस आहे असां हिन मां गॾु ठहियो। सर तव्हांखे छा थो महसूसु थिए? हिनखे न ठाहिणु खपनि न पराया ग्रुप माण्हू पंहिंजा ग्रुप ठाहींदो आहे रुॻो माण्हू माना अहिड़ियूं हरकतूं करे अॼु जे दौर में ग़लति आहे सफ़ा ग़लति ॻाल्हि आहे माण्हू पंहिंजे कम सां कमु रखे न घणा थो वठे उस्ताद? यारो कम सही है फायदे में तुम तरक्की करने बा सब वाला काथे अचो सब अचो मां अगर कोनो जी सब ए मुंजो रक्षो तो यार पर बाइक ना है फवाद वेंदा वञो पैसा जो जेको न चवंदा मां ॾियां पैसा मां ॾियां बराबरि वॾा हरामी अदा घणा था ॾियो पैसा जल्दी कंदा वञो 20 रुपया कढो। हीअ अमराद वॾा मूंखे पैसा न ॾिना अथई रक्शे जा सभु पैसा खाई वियो मां। हा साहब बसि हींअर थोरो कंदासीं टाइम वेस्ट छाकाणि असांजी पुराणी आदत आहे थोरो टाइम वेस्ट कंदासीं बाक़ी तव्हां सां शाम जो ॻाल्हाईंदुसि त मां एडिट कीअं कंदो आहियां ऐं छा ते कंदो आहियां। लेट्स सी साहब हींअर मां मौजूदु आहियां हिकु प्लेस ते खिरपुर मीरस ते जेका फाटक ते मौजूदु आहे जंहिंखे चवनि था गंजे शहीद आहे ऐं उते मूंखे वठी आयो फवाद हसन मुंहिंजो क्लासमेट आहे सुञाणोसीं था तव्हां। थोरो मड़ी विज़िट ते आयासीं ॿाहिरि बोर पिया थियूं हॉस्टल ते त असांजो थोरो हली चकर ॾेई था अचूं। बाक़ी साहब हाणे ॻाल्हि रहियल आहे असांजी एडिटिंग वारी। सो एडिटिंग मां पंहिंजी कंदो आहियां व्लॉग्स जी एडोब प्रीमियर ते छो कंदो आहियां छाकाणि जॾहिं खां मूं एडिटिंग स्टार्ट कई आहे मां एडिटिंग स्टार्ट कई हुई 8वीं क्लास में जॾहिं मां खिरपुर नाथन शाह में हूंदो हुउसि उते मुंहिंजो उस्ताद मुनवर हुसैन चन्ना उहे सिंधी फिल्मूं जेके आहिनि एडिट कंदो हुयो पोइ उते मां फिल्मुनि जी जेका कटिंग आहे जेका साउंड्स हूंदा आहिनि पोयां बर्ड साउंड्स हूंदा आहिनि या वरी को सुरकाट हूंदो आहे आवाज़ु जेको हूंदो आहे उनजी कटिंग कंदो हुउसि मतिलबु मां थोरो एडजस्ट हुयुसि पंहिंजे हिन सां एडोब प्रीमियर सां उनजे करे एडोब प्रीमियर यूज़ कनि। फस्ट ईयर इंटर मूं हैदराबाद में कई उन खां बाद में मूं एडिटिंग खे हथ बि न विधो हुयो ऐं हींअर वरी जॾहिं एडिटिंग स्टार्ट कई आहे त काफ़ी वर्जन अची चुका आहिनि नवां एडोब प्रीमियर जा उनजे करे मां उन सां थोरो लेन देन में आहे इन जे करे एडोब प्रीमियर यूज़ कंदो आहियां। बाक़ी काफ़ी हिते टूल्स आहिनि जेके यूज़ करे सघो था जीअं कैमटेशिया हूंदो आहे ख़ासि करे जेका यूट्यूब वीडियोज़ खे एडिट करण जे लाइ हूंदो आहे असांखे चवां एडोब ब्रश हाणे आयो आहे काफ़ी हिते टूल्स आहिनि जेके 16 आहिनि एडोब प्रीमियर खां ऐं फाइनल कट प्रो। साहब ॻाल्हि कजे एडिटिंग स्किल्स जी त एडिटिंग स्किल्स जेके आहिनि काफ़ी टाइम पुराणियूं आहिनि मूं में ऐं लगातार मां एडिटिंग कंदो ईंदो आहियां त हिकु ॾींहं में या हफ़्ते में केरु एडिटिंग नथो सिखी सघे उनखे लाज़मी आहे थोरो टाइम लॻंदो त जेकॾहिं तव्हां स्टार्ट करणु चाहियो था एडिटिंग या व्लॉग्स ठाहिण या कुझु बि एडिटिंग जो कमु त उन लाइ लाज़मी आहे टाइम लॻंदो मिंट में कमु कोन्ह थींदो आहे। मूंखे बि सुठो टाइम थी वियो आहे एडोब प्रीमियर जो अञा बि मां 30 या 40% मां एडोब प्रीमियर खे सुञाणियां थो बाक़ी 60 या 50% मां उनखे सुञाणे ई नथो अलाए कहिड़ा कमु थींदा आहिनि उन में। बाक़ी मिलूं था बाद में यारो यार।